नाज़रीन, कंदाकोट में इम्कानी बोर्ड के खतरे के मुंह ॾियण लाइ आपाशी खाते पारां सिंधु दरिया जे हिफ़ाज़ती के बंद समेत मुख़्तलिफ़ बंदनि जो मरमती कम तेज़ी सां जारी आहे। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम रसूल मीरानी। चौमासी की बरसातन इम्कानी बोर्ड के खतरे के मुंह ॾियण जे लाइ हिन वक्त सिंधु दरिया के बंद वाले मकाम ते आपाशी खाते के अमलदारन पारां जेको मरमती कम है वो तेज़ी से शुरू किया है। ही कम मुसलसल जारी है। हिन वक्त असां के बंद ते मौजूद आहियूं। हिन मरमती कम के हवाले से असां हितां जे अमलदारन उन सां गॾोगॾु हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ये जेकी 2010 में जो बोर की सूरत हाल इंतहाई खतरनाक सूरत हाल हुई, उनमें असांखे ॾाढो ख़दशो हुयो माना बंद टुटण जो। हींअर जो ही कम हले पियो ठीकु मंजूर थी है। पिचिंग जो कम एप्रान जो कम तमाम बेहतरीन नमूने से कयो पियो वञे। हितां जी जेके ख़ास तौर ते जेके हे जेका मंगलियूं ॾिनियूं पियूं वञनि, इहो भी बेहतरीन कम थे पियो। हितां जे जेके इलाइक़े वासी आहिनि उहे भी हिन कम मां मुतमिन आहिनि। पहिरियां त दरिया जो पाए पियो हिनी बंद से जो गड पाए पियो। हाणे असां वटि जॾहिं बोड ईंदी हुई तो पानी जो है बंद से टकरेबो हुयो, जंहिंजे करे असांजे इलाइक़े बडाणी शहर या कशमोर शहर इलाइक़े वासी इंतहाई परेशान हूंदा हुआ। हाणे अल्लाह जी मेहरबानी से इतने ठीको मंजूर थियो है, जंहिंखां पोइ बंद की पिचिंग भी थी है। 2 महीननि खां वठी हिते कमु हले तो पियो। हिते जेको एस्परान भी जेको हाणे ॾियनि था पिया। असां इन्हनि खे वरी भी रिक्वेस्ट कंदासीं तो मेहरबानी करे हे सिर्फ़ बडाणी शहर या कंदकोट जो कमु न, हे पूरी सिंध जो कमु आहे। मेहरबानी करे अञा इनके वधीक मज़बूत कयो वञे। सन कम बारे में चऊं था त ही 12 ॿार ते तव्हां ॾिसी आया वे, वो टी स्पर ठहियल आहे। वरी हिन टाइम बीठा आहियूं 12/7 ते बीठा आहियूं। ही स्पर आहे, उनखां नंढो आहे। ही आर्डिनेट जे मुताबिक़ में असां दरिया में हलूं था। अल्लाह जी मेहरबानी सां ज़िंदगी अहिड़ो कमु न थियो आहे। बिल्कुलु तव्हां पाण शोर्टिक ॾिसो था त कमु 20 आहे हले थो। हेठि भी कमु हले थो, पिचिंग भी पंहिंजो पूरो थी वियो आहे। हे कमु ॾिसंदो पाण तो कीअं हले थो। डंपर आहिनि, मशीनरी बीठी आहे, बाक़ाइदा एक्चुअल लर्न ट्रैकनि जो भी लाइन लॻल आहे। अच्छा अल्लाह जी मेहरबानी। ॿियो सरदमीन आहे, बाक़ी इनके पिचिंग थींदी। वरी ॿई पासा मिटी आहे न, इनजी वरी पिचिंग थींदी बिल्कुलु मधुन बे बाक़ाइदा उन मज़बूत हेॾो छोली जे जीअं वहवाश दरिया जी हूंदी आहे। ही दरिया जे अंदरि असां जहिड़ो आहे, दरिया में अंदरि मशीन हलनि था। ही कम खे केतिरा ॾींहं थिया आहिनि, अञा घणो वक़्तु हलंदो? हे 2 महीना 3 थी विया आहिनि। हिन कम खे अंदाज़ो चऊं था 2 महीना थियनि, अञा 1-2 महीना हलंदो हे कमु। कैमरा टीम सां गॾु गुलाम रसूल मीरानी, मेहरान टीवी, कंदकोट।